सिंधु दर्शन गाने बजायो बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Homes for Life, Real Estate, Dubai. Build Legacy. This program is co-sponsored by Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। दुबई जी असांजी सिंधु दर्शन जी सिंधियत जी शहदाई श्रीमती नीता नरियानी जी जो 70th बर्थडे असांजी को स्पॉन्सर BVS एंजल्स ऑफ दुबई बिंदु वर्षा एसेरेना पारा नीता नरियानी जी जे घर जन्नत विला में उन्हनि जे दोस्तनि यारनि सां गॾु वॾी धूमधाम सां मनायो वियो। खुशियुनि जो अॼु ॾींहुं आयो, खुशियुनि सां हर दिल गायो, तूं जीए हज़ारे साल हीअ असांजी आरज़ू। लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, जनम जूं लख लख वाधायूं। जंहिंमें शिरकत करण वारनि में हुआ दीप्ति गेहानी, मीरा ओडरानी, कंचन राजपाल, मोनिका जगवानी, वीना उत्तम चंदानी, दीपा मंगनानी, वर्षा अजवानी, शोभा हिरानी, राजकुमार वाधवानी, सविता जेठवानी, ज्योति हरवानी, हर्षिता मोतियानी, दीपिका मनसुखानी, डॉक्टर जया मेहतानी, भावना ऋतिक, स्वाति खूबचंदानी ऐं पिंकी हरवानी जी। अहिड़ी तरह दुबई जे ब्रह्मा कुमारी सेंटर में बि नीता जी जो जन्म ॾींहुं केक कटी करे वॾी सादगी सां मनायो वियो, जंहिंमें BK लता जी, BK रीना जी, BK दीप्ति जी, BK नीता जी, BK गीता जी, BK बीना जी, BK रमा जी, BK सपना जी ऐं BK पिंकी जी शिरकत कई। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जी। सिंधु दर्शन जी असांजी BK बीना रामचंदानी जी जो 70th जन्म ॾींहुं मुंबई जे खार में श्रीमती मोनिका हिंगोरानी जे घर बजाज पर्ल में उन्हनि जी सखी सहेलियुनि जे विच वॾी धूमधाम सां मनायो वियो। गुल गुलाब जा तूं महकी हिन सॼे चमन में, गुल गुलाब जा तूं महकी हिन सॼे चमन में, सुहिणे चंड जा तूं चमकी हिन सॼे गगन में, नाहे नाहे ॿियो को नाहे तो जहिड़ो प्यारो। बीना जी जे घर के वड़ी खूबसूरती सां सजाया विया। मोनिका जी जे घर में केक कटे सभिनी मज़ेदार लजीज खाधे जो मज़ो वरितो। हिन शानदार बर्थडे सेलिब्रेशन में मुख्य रूप सां शिरकत करण वारनि में हुआ कामिनी भटीजा जी, मोनिका हिंगोरानी जी, लता भोजवानी जी, पुष्पा हरिरमानी जी, विजू बलवानी जी, किरण अगीचा जी, चंपा करम चंदानी जी ऐं साधना जी। अहिड़ी तरह ब्रह्मा कुमारी सांताक्रूज सेंटर में BK सिस्टर जे विच BK मीरा जी जे अॻवानी में बीना जी जो बर्थडे वॾी सादगी सां मनायो वियो। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जी। जश्न जो माहौल आहे, महफ़िलनि जो दौर आहे। हिक पासे देश जो हर कोनो त ॿिए पासे विदेश जो ॿियो छोर आहे। कैनेडा जे टोरंटो में गुरु मंदिर में उता जे बानीकार श्री शेर मोटवानी जी जे अॻवानीअ में हिक संगीतमय कार्यक्रम जो आयोजन कयो वियो। जंहिंमें करीब 300 सिंधियुनि भाग वरितो। हिन संगीतमय कार्यक्रम खे पंहिंजे गीतनि सां सजाया सिंधी सिंगर काजल चंदीरमानी जी।
कार्यक्रम का पोइ सभी मौजूद सिंधियुनि जे लाइ लंगर भी रखियो वियो। हिन ख़बर ते नज़र हुई अजीत दुदानी जीअ जी। असांजे सर ते सिंधियुनि संतनि जी कृपा अपार आहे। सिंधी समाज, सिंधी संस्कृति असांजे जीवन जो आधार आहे। मां ॻाल्हि पियो कयां हिक अहिड़े ही सुहिणे कार्यक्रम जी, असांजे प्यारे डॉक्टर गुरमुख जगवानी जियन जी सालगिरह जी। हिन शुभ अवसर ते असांजे दिलदार साईं साधराम साहिब ऐं शहजादा साईं रोहित लाल जी पंहिंजे परिवार सां गॾु जुहू जे नोवेल्टी होटल में सभिनी भक्तनि खे शॉल ऐं पगड़ी सां आशीर्वाद ॾेई करे निहाल कयो। डॉक्टर गुरमुख जगवानी जी सोहिणे मुकुट सां साईं साधराम जियन जो सम्मान ऐं स्वागत कयो। हिन प्रोग्राम में 4 चंड लगाइण जे लाइ सिंगर नील ऐं सिंगर जतिन उदासी भी पंहिंजी हाजिरी भरी ऐं हिननि सां गॾु मौजूद हुया असांजा प्यारा सिंधी। अमेरिका मां मोहन कुमार सोनी जी, पीटर तलवानी जी, डॉक्टर भारती छाबड़िया, मुरली अडनानी जी ऐं ॿिया ही असांजा सिंधी परिवार जा सदस्य हुते मौजूद हुया। ख़बर ते नज़र हुई मुंबई मां ईशान कुकरेजा जी। हिन दुनिया में सभिनी खां वॾो को हथियार आहे त उहो आहे शिक्षा। सॼी दुनिया में सभिनी खां वॾो भंडार आहे त उहो आहे ज्ञान जो भंडार। हिन उदाहरण खे जग में वधाइण जे लाइ छत्तीसगढ़ में स्थित पूज्य शादाणी दरबार पारां साईं युधिष्ठिर लाल जियन जी अॻवानीअ में हर साल वांगुरु हिन साल बि ॿारनि जे लाइ आध्यात्मिक ज्ञान ऐं व्यक्तित्व विकास कार्यशाला जो आयोजन कयो वियो। हिन प्रोग्राम में सहयोग ॾियण वारा हुया अमित चिमनानी, मुकेश निहाल, चेतन तरवानी ऐं अनुराग शर्मा जी। ख़बर ते नज़र हुई छत्तीसगढ़ मां संतोष चांदवानी जी।